Mr. Hyder Ali, candidate for the interview of CSS 2050 बैच. हर ज़िले जो हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटर हूंदो आहे जंहिंखे DC चवंदा आहिनि. DC जो फुल फॉर्म छा आहे? डबल चोर सर. ऐं AC? अधु चोर. अधु चोर. छो? उहो डबल चोर त मथे वेठो आहे न सर. उहो सभु त न ॾींदो न, ज़ाहिर अधु ॾींदो. पुलिस डिपार्टमेंट में उनजो बि हिकिड़ो सरबराह हूंदो आहे जेको SSP हूंदो आहे. SSP केरु आहे? SSP सौ सिधो फोरू. DSP? डायरेक्ट सब फोर. हर थाणे ते हिकिड़ो SHO मुक़ररु थियल हूंदो आहे. SHO इन जो फुल फॉर्म छा आहे? सर SHO जो फुल फॉर्म आहे सब हड़पींदड़ ऑफिसर. कीअं? हे हिमनशाह, हे चोरी, हे फुल, हे धाड़ा, हे हाफ राइट, फुल राइट, हे कतल, हे अगवा बगाए सावान, इहो सभु हड़पींदड़ ऑफिसर SHO. सॉरी फॉर बिस्किट सर. ईअं सम्झाईंदो? हूअं तव्हां सम्झ में न अचे हा. हर यूनिवर्सिटी में यूनिवर्सिटी जो हिकिड़ो सरबराह हूंदो आहे जंहिंखे VC चवंदा आहिनि. जी सर. VC जो फुल फॉर्म छा आहे? VC जो फुल फॉर्म छा आहे? VC विजनरी चोर. विजनरी विजन थींदो न सर. अलफ अॻे अखि पढ़ाईंदा हुआ, पोइ वरी हुननि चयो त विजन ॾियो ॿारनि खे, पोइ अखि छापियनि. हे ईअं सम्झो सर, विजन जेको आहे न उनजो चोर आहे. विजनरी चोर मीन VC. मिस्टर हैदर अली, जेकॾहिं को शख़्स तव्हांखे कंहिं यूनिवर्सिटीअ जो VC करे रखाए त तव्हां सभिनी खां पहिरियों कमु कहिड़ो कंदव? सभ खां पहिरियों उन जो उता करे हाज़िरी भरबी, पेरनि ते तरक़ी करे ऐं केक उन सां पेश कबो. सिर्फ़ु केक? और ब्रीफ केस भी हूंदो, पर उहो थोरो लिकल हूंदो सर साइड में. ईअं स्मार्ट. पोइ सर ऑर्डर ॾियां केक जो? न सॉरी सर. हर मुल्क जो हिकु वज़ीर आज़म हूंदो आहे. असां वटि बि आहे सर. हा, यकीनन असां वटि बि आहे, जंहिंखे PM चवंदा आहिनि. PM जो फुल फॉर्म? PM जो फुल फॉर्म सर P जो माल. CM? चाचे जो माल. जंहिं CSS जो तव्हां एग्ज़ाम ॾियो पिया था जी. ऐं एग्ज़ाम खां पोइ तव्हां इंटरव्यू पिया था ॾियो, त CSS छा जो शॉर्ट फॉर्म आहे? CSS चोरी सेटलमेंट सब्जेक्ट. माना चोरी. हर हॉस्पिटल में हॉस्पिटल जो हिकिड़ो चङो मुड़ुसु हूंदो आहे जंहिंखे MS चवंदा आहिनि. MS जो फुल फॉर्म? MS सर मार सब. मार सब. और सब मार. वज़ाहत करे सघो था? हाँ सर, बिल्कुलु करे सघूं था सर. हिरोशिमा नागासाकी में जॾहिं धमाका थिया त काफ़ी माण्हुनि जो नुक़सानु थियो, काफ़ी माण्हू हुआ. उन खां पोइ पूरी दुनिया उनखे ज़ालिम करार ॾिनो जंहिं हुन ते अटैक कयो ऐं हू मज़लूम थी विया. इन जे करे पोइ उन खां पोइ पॉलिसी जुड़ी त हाणे जेकॾहिं कंहिंखे बि बम एटम वग़ैरह न आहे हणिणो, पॉलिसी सां कंहिं बि क़ौम कंहिं बि मुल्क खे ख़तमु करिणो आहे. पोइ इन जे करे हाणे इहा पॉलिसी आहे. असां ते हमला थी चुका आहिनि पर असांखे ख़बर कोन्हे. पोइ इहे बहाना आहिनि एॾनि माण्हुनि खे MS मार सब मतिलबु असली दवाऊं लिकाए किथे पाण खपायो ऐं जेके नकली दवाऊं उहे ॾियो. यानी कि जेकॾहिं सफ़ा मजबूर पेशेंट अचे थो सर, उनखे इहे नकली दवाऊं ॾिबियूं ऐं जेको सफ़ा ज़रूरतमंद पेशेंट हूंदो उहो अफोर्ड बि न करे सघंदो, नेठि हुनखे नकली दवाऊं खाइणियूं पवंदियूं. त मार सभु मार. ईअं सम्झो त ज़ाल मुड़ुस जो झेड़ो आहे ऐं झेड़ो बि वॾे पैमाने जो आहे. ॻाल्हि तलाक ताईं वञी पहुती आहे. तव्हां हुन में छा था करे सघो?
सर इहो तव्हांजो ज़ाती मामिलो आहे, मां हिन में कुझु नथो करे सघां। कॉन्ग्रेचुलेशन्स मिस्टर हैदर अली, तव्हां इंटरव्यू में कामयाबु थिया आहियो। थोरी वज़ाहत कंदो त तव्हां कहिड़ियुनि किताबनि खे रेफर कयो आहे? सर मां 2 किताब पढ़िया हुया, हिकु वी बिल्ट अ बेटर पाकिस्तान ऐं ॿियो पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्हम्दुलिल्लाह इन्हनि ॿिन्हिनि किताबनि खे पढ़ियो आहे ऐं मां सक्सेस हासिलु कई आहे सर। आई एम सो हैप्पी। सुपर स्मार्ट। अॼु 2050 जे CSS जे इंटरव्यू में जिन सवालनि जा तव्हां जवाब ॾिना आहिनि, एतिरा दिलेरी सां ॾिना आहिनि, तव्हां थोरी देरि लाइ इहो सोचो त जेकर तव्हां 2023 में हुजो हा ऐं इन्हनि सवालनि जा जवाब ईअं ॾियो हा त तव्हांजी पोज़ीशन किथे हुजे हा? जेल सर। जेल? तव्हां यार सर मैसेज मुंहिंजो अची वियो आहे, तव्हांजे दर ते गाॾी पहुची वई अथव सर, न्यू मॉडल जी। ओह, वेरी गुड। वी बिल्ट अ बेटर पाकिस्तान सर। पाकिस्तान ज़िंदाबाद। थैंक यू सर। यू वेलकम।